नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे जेमखाना कलब में नामियारे समाजी अॻुवाण मरूम शेर मोहम्मद उर्फ़ शेर लाशारी जी यादि में ताज़ियाती मेड़ाको खिपरो राइटर्स फोरम पारां करायो वियो, जंहिंजी सदारत लतीफ़ जे एवॉर्ड याफ़्ता शबीर कुंभर कई। समाजी अॻुवाण शेर लाशारी जी यादि में करायल ताज़ियाती मेड़ाके में आयल महिमान खे आजियाणो ॾींदे मरहूम जे भाउ वकील गुल मोहम्मद लाशारी चयो त शेर लाशारी हिकु समाजी सुधारक माण्हू हो ऐं सदारती ख़िताब कंदे लतीफ़ जे पारखो शबीर कुंभर चयो आहे त शेर मोहम्मद लाशारी क़ौमी कारकुननि में लतीफ़ जो पैगाम पहुचायो आहे। हिन खिपरो में अनेक अहिड़ा कम कया जंहिंखे अॼु बि माण्हू यादि कनि था। उत्साह ॾियारींदड़ शख़्सियत हो। डॉक्टर मीर आलम मरी पंहिंजे खिताब में चयो त शेर मोहम्मद लाशारी हिकु अनमोल इंसान हो, हिन जे दिलि में सभिनी ग़रीबनि जे लाइ दर्द हो। तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद जुमन गजू चयो त शेर मोहम्मद लाशारी तइलीम जे लाइ पिणु वॾी जदोजहद कई। हारी अॻुवाण फ़क़ीर दीन मोहम्मद कुंभर ख़िताब कंदे चयो त शेर मोहम्मद लाशारी क़ौमी कारकुननि सां गॾु ग़रीब जो हॾॾोखी पिणु हो। ताज़ियाती मेड़ाके खे ख़िताब कंदे मोहम्मद जुमन कुंभर, शकील अदो, राइमो, अब्दुल जलील बिरोई, गुलाम अली राजड़ पंहिंजे खिताब में चयो त शेर मोहम्मद लाशारी हिकु लाजवाब शख़्सियत जो मालिक हो। हिन मौक़े ते प्रोग्राम में अदीबनि, दानिशनि ऐं समाजी अॻुवाण वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में समाजी अॻुवाण मरूम शेर मोहम्मद उर्फ़ शेर लाशारी जी ईसा सवाब जे लाइ दुआ पिणु घुरी वई। लाशारी साहब असांजो प्यारो दोस्त हो, क़ौम परस्त सोच जो मालिक, समाजी अॻुवाण, इंतहाई लाइक़ माण्हू। हुनजी ऑफिस खिपरो शहर जे शहीद चौक जे बिल्कुलु नज़दीक में हूंदी हुई। असां जॾहिं बि ईंदा हुआसीं हुन वटि अची वेही कचहरी कंदा हुआसीं। हुनजी अज़मत, इंसानियत ऐं इल्म शनासी सां मालामाल जज़्बनि जो मालिक हूंदो हुयो। सिंध जो जेको बि अदब शनास इंसान ईंदो हुयो सो शेर मोहम्मद लाशारी वटि अची वेंदो हुयो। आजिज़ मगी हुजे, मशकूर फलकारो हुजे, अब्दुल वाहिद आरिसर हुजे, सिकील राहिमो हुजे ऐं ॿियो जेको बि बाशऊर माण्हू हूंदो हुयो, या मोहम्मद जुमन कुंभार हुजे, मोहम्मद जुमन गजू साहब हुजे, उहे असां फ़क़ीर शेर मोहम्मद लाशारी साहब जा आशिक़ हूंदा हुआसीं। शेर मोहम्मद लाशारी हिकिड़ो मुख़लिस माण्हू ऐं असांजो हिकिड़ो प्यारे दोस्तनि मां हिकिड़ो दोस्त हो ऐं हुनजी तमामु अॼु वॾी हिकिड़ी कमी महसूसु थिए पई। ऐं हिते अॼु जेका बि हिते रस रिहाण जेका कई उन में शेर मोहम्मद जो ख़ाल नथो भरिजे। सो असांजो तमामु प्यारो दोस्त हो, असांखां विछड़ी वियो आहे। उनजो ॾुख तमामु असांखे घणो बि आहे। पे बारी ताला हुनखे जन्नत फिरदौस नसीब करे। चाचो शेर मोहम्मद लाशारी पंहिंजे पाण में हिकिड़ो फ़र्द न पर मुकमिल इदारो हो, जंहिं हिते जे मक़ामी माण्हुनि जी ज़हन साज़ी कई। हॾॾोखी एतिरो हो जो ग़रीब गुरबे जो मददगार हूंदो हो। माली हैसियत हुनजी पंहिंजी एतिरी न हुई। हिकिड़ो नंढड़ो स्टाफ मेंबर हूंदे बि हर माण्हूअ जो भरजलो थियणु, हुन जा ऑफिस जा कार वहिंवार उकलाइणु, फ्री ऑफ कास्ट माण्हुनि जा कम करणु, माण्हुनि जो दर्द रखणु, इंसानियत हुन वटि महराज ते पुगल हुई। उहो मुकमिल हिकिड़ो इदारो हो, फ़र्द न हो। शेर मोहम्मद लाशारी इंसान दोस्ती, सिंध दोस्ती ऐं ग़रीबनि ऐं मिसकीननि जो हॾॾोखी ऐं हिकु अहिड़ो अज़ीम इंसान हो जंहिं हितां जे ॾुतड़ियल, पीड़ियल ऐं ग़रीब आवाम जी ख़िदमत करण में का बि कसर न छॾी। अहिड़ा खोड़ सारा मिसाल असांजे खिपरो तलके जा आहिनि। हारियुनि, पोहरतनि ऐं मज़दूरनि जो भरजलो थियलु हूंदो। हिकु पोहरत माण्हू हो, स्टामीटर हूंदो। ॾुतल माण्हुनि जा जेके बुनियादी मसइला जेके आहिनि उहे ज़िले इंतिज़ामिया ऐं तलके इंतिज़ामिया ताईं हल कराइण में पाण हमेशह अॻिभर रहंदो। माण्हुनि जा जेके बुनियादी मसइला इंतिज़ामिया जे हल न कंदी त उन ग़रीबनि, मिसकीननि माण्हुनि सां गॾिजी हमेशह खिपरो जे शहीद चौक में बि उन माण्हुनि जो आवाज़ु गुंजण लाइ, इंतिज़ामिया जे ध्यानु छिकाइण जे लाइ हिन माण्हू सिफ़ अवल में रहियो। त शेर लाशारी पंहिंजी ज़ात में हिकिड़ी अंजुमन ऐं इदारो हो ऐं हुन 80 ऐं 90 वारे ॾहाके में इंतिहाई ॾुखियनि हालतुनि में सियासी सफ़र जी शुरूआति कई। हुनजे सियासत साईं जेम्स जे स्कूल ऑफ थाट खां शुरू थी ऐं इहो ई कारण आहे त हू हिकिड़े नज़रियाती ऐं पुख़्ते कारकुन जी हैसियत सां पोइ सॼी उमिरि समाजी ख़िदमतनि में अॻियां रहियो ऐं हू खिपरे तलक सां तालुक़ु रखंदड़ सिंध जो तमामु वॾो नालो हो। ऐं खिपरो राइटर्स फोरम वारनि खे जस हुजे जंहिं एॾे वॾे माण्हू जो लाइ अॼु तहज़ीती मेड़ाको कोठाए दोस्तनि खे इकठो कयो आहे। जीअं त अॼु खिपरे जी हिकु बहितरीनु शख़्सियत जेका असांखां कुझु महीना अॻु विछड़ी वई, उनजो तहज़ीती मेड़ाको हिते कोठायो वियो आहे। अहिड़ो शख़्सियतूं, अहिड़ा माण्हू असांखे दुनिया में कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि। शेरल चाचा जेको आहे उहो हर वक़्तु ग़रीबनि जो हॾॾोखी हमदर्द इंसान दोस्त रहियो आहे।
ऐं तमामु उन जूं बहितरीन ख़िदमतूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।